सिंधु मुहिंजी मां जी जल मुहिंजी सिंधड़ी सिंधी मुहिंजो तुहिंजे मुल्क मलीर जे मिट्टीअ में भी हुगा मिट्टीअ में भी हुगा ओ तुहिंजे मुल्क मलीर जे मिट्टीअ में भी हुगा तुहिंजे पेरन खे चुमा तुहिंजे पेरन खे चुमा ओरे ओरे आ सिंधु मुहिंजी मां। एक फिल्म रिकॉर्ड थी हुई शहीद कंवरराम ऐं हुन में मां 8 साल जी उम्र में एक प्लेबैक रिकॉर्ड कयो कॉम्पोजिशन वीरभान हीरानंदानी जी हुई उन्हनि सॼी पिक्चर जो म्यूज़िक कयो हो ऐं जीअं कंवरराम शहीद कंवरराम कोहर विकिणंदा हुआ त नंढो ॿार थी करे शहीद कंवरराम जॾहिं कोहर विकिण विया उन जे मथां हिकु गानो उन्हनि फरमायो हो उहो मां हाणे पेश थी कयां। अरे कोहर कंवर जा कोहर अरे कोहर कंवर जा कोहर उभूरल भाव हली तू आ कंवर जा कोहर अची तू खा हो अरे कोहर कंवर जा कोहर। त ईअं नंढे ॿार जे तरफ़ां हिकु गानो हिकु अचे पियो ऐं मज़ाक़ी तरीक़े में कोहर विकिरण वञनि था। छा ॿुधाइणु चाहींदा हाणे छा ॻाइणु चाहींदा हाणे जीअं पाण अलॻि अलॻि जॉनर्स जी ॻाल्हि कई वाई बि आहे गज़ल बि आहे बैत बि आहिनि सभु आहिनि सिंधियुनि में जी बिल्कुलु वाई हिकु पेश आहे अर्जुन हासिर जी वाई। ॿ लवर्स जॾहिं विछड़नि था इहे हुन सिचुएशन जे मथां डिपेंड उन्हनि पेन कयो आहे। विसारे न छॾिजो ॾुखिया ॾींहं आहिनि वञो था वरी पर वञी तुर्त वर जो ॾुखिया ॾींहं आहिनि ॾुखिया ॾींहं आहिनि लॻांजे मलायक अखियुनि साण चुमिजो ॾुखिया ॾींहं आहिनि झलिया बुक तबादल बणी थोड़ो वसिजो ॾुखिया ॾींहं आहिनि विसारे न छॾिजो ॾुखिया ॾींहं आहिनि वञो था वरी पर वञी तुर्त वर जो ॾुखिया ॾींहं आहिनि ॾुखिया ॾींहं आहिनि। वाह वाह क्या बात है। सिंधी सिंगर्स ॾाढा घटि आहिनि जी मूंखे ख़बर कान्हे मां हुन मां हिकु आहियां की न but I would like to go reach there someday. जी जी I like to आबिदा परवीन साहिबा जी की गजल है।
जॾहिं को ॾियो जलायो आहे, मूं जॾहिं को ॾियो जलायो आहे, ज़ोर केॾो हवा लॻायो आहे, ज़ोर केॾो हवा लॻायो आहे, मूं जॾहिं को हिकिड़ो माण्हू ही आहे अचणो पर, हिकिड़ो माण्हू ही आहे अचणो पर, मूं सॼो घर खणी सजायो आहे, तोखे चाहियूं था, तोखे चाहियूं था, बहस हिन ते करण अजायो आहे, मूं जॾहिं को ॾियो जलायो आहे। ब्यूटीफुल ब्यूटीफुल। काश की असां ये सॼी गज़ल ॿुधूं नेक्स्ट टाइम जॾहिं बि। बस ब्यूटीफुल थिंग त कमाल जो तव्हां, एंड आई एम श्योर कि तव्हां गज़ल सिंगर थियण जी जेको तव्हांजी हिकिड़ी इच्छा आहे या ज़रूरु पूरी थींदी, बिकॉज तव्हांजे आवाज़ में उहो ताक़त आहे, दम आहे, तासीर त आहे ई आहे। जॾहिं खां इनिशिएटिव खयो वियो आहे भई इंटरनेट जे माध्यम तां वधीक ॿारनि खे सिंधी पहुचे, सिंधी सेखारी वञे, ॿारनि चिल्ड्रन आर वेरी सिंपल, तव्हां जेको उन्हनि खे सेखारींदा उहो सिखंदा। अगरि हाणे असां वधीक कोशिशि करे रहिया आहियूं उन्हनि खे सिंधी सेखारण जी, त वधीक सिंधी सेखारण में इंट्रस्ट ॾेखारींदा। राइट नाउ इट इज़ चेंजिंग, आई थिंक, या दे आर मोर टुवर्ड्स सिंधी म्यूज़िक ऐं सुठी म्यूज़िक, ॾाढो फेमस कलाम आहे। पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वञ रात भंबोर में हो, रही वञ रात भंबोर में, उठत आरीअ जाम जाम्या हो भला, उठत आरीअ जाम जा, आरीअ जाम जा, भेनर जाम जा, सरतियूं जाम जा, आरीअ जाम जा, वागू वठंदी सान चवंदी सान, अला रही वञ रात भंबोर में, रही वञ रात भंबोर में। मुंहिंजी कोशिशि रहंदी आहे भई मां नवां कलाम, नवां गाना जेके ऑलरेडी पेन डाउन आहिनि, आई डोंट हैव टू वर्क मोर टुवर्ड्स इट, राइट, आई ऑलरेडी हैव द मटीरियल, मूंखे सभु हथ में आहे, I just have to sing it out, bring it out to the audience. That is a very good approach to for the audience also. हुननि खे बि नई कुझु सिंधी म्यूज़िक ॿुधण ईंदी, पुराणा कलाम त आहिनि ई आहिनि, उन्हनि में जेकी रूहानियत आहे शायदि उहो किथे न मिलंदी पाण खे। आओ बारो चल अच मियां, आओ बारो चल अच मियां, पुनहल जाम परच, मोट विछोड़ो मारे, आओ बारो चल अच, कौलन कूड़ी आहियां, कौल मन जेके वाइदा कबा आहिनि, कौल, कौलन कूड़ी आहियां, साईं कंदो सभु सच, मोट विछोड़ो मारे, आओ बारो चल अच। क्या बात है, ब्यूटीफुल 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 ब्यूटीफुल। अहिड़ो कोई गानो तव्हां पेश करणु चाहींदा जो तव्हांजे दिलि वटां, तव्हांजो हर गानो तव्हांजे दिलि वटां ऑब्वियसली आहे ई, लेकिन जेको ऑडियंस शायदि घटि ॿुधो हुजे, जेको तव्हां चाहियो त भई
तव्हांजो ऑडियंस असांजा व्यूअर्स ॾिसनि. नई आहे नित नाज़वारनि जी ॿोली, नई आहे नित सिंध वारनि जी ॿोली, निगाहूं अदाऊं इशारनि जी ॿोली, निगाहूं अदाऊं इशारनि जी ॿोली, नहीं आहे नित. हिकु जेकी पैराग्राफ आहे जेकी दिलि में वेठल आहे अञा ताईं एज़ अ होप. अल्लाह हीअं न थिए जो किताबनि में पढ़जे, साईं हीअं न थिए जो किताबनि में पढ़जे, अल्लाह हीअं न थिए जो किताबनि में पढ़जे. त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, निगाहूं अदाऊं इशारनि जी ॿोली. निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली सिंधी. तव्हां असांजे स्टूडियो में आया, पंहिंजा गाना पेश कया, कलाम काफ़ी हर तरह जा, ऐं पंहिंजे आवाज़ जी मिठास सां असांजे व्यूअर्स खे डेफिनेटली मेस्मराइज़ करे रहिया तव्हां. थैंक यू वेरी मच.